बेशर्मी बंद करो। नारी न्याग बताओ। नारी न्याग बताओ। जमींदारन सां जमींदारन सां कचोती आबादगार सां ज़ुल्म बंद करो। आबादगार सां ज़ुल्म बंद करो। कचोती बंद करो। नारियुनि जी कचोती बंद करो। जीअं त मीरपुर बठोर इलाइक़े में राइस मिल मालिकनि पारां साड़ियुनि जे अघ में वॾे पैमाने ते लाथ ऐं गैर क़ानूनी कटौती ख़िलाफ़ शहरी इत्तेहाद आबादगार एसोसिएशन पारां फ़कीर हाउस ते इजलास कोठायो, जंहिंमें फ़कीर मोहम्मद अली ख्वाजा, अयूब ज़ोहर, रेस गंवर ख़ान चांडियो, असलम खैरपुरी, अमीन लुंड, अब्दुल्ला शाह, वाहिद पयार, आकाश ज़ोहर, हाजी मूसो खट्टी समेत ॿियनि आबादगारनि शिरकत कई। ऐं इजलास में आबादगार अॻवान चयो त कारखानेदार पारां साड़ियुनि जा फसल लहण शर्त न लॻो अघ में वॾे पैमाने ते लाथ कई वई आहे, पर मॉइस्चर जे नाले ते फ़ी मण ते 3 खां 5 किलो ताईं गैर क़ानूनी तौर ते कटौती करे आबादगारनि खे वॾो नुक़सानु ॾिनो पियो वञे। अहिड़ी सूरत हाल सबबि आबादगार तबिको सख़्तु परेशानी में वतल आहे। हिननि मुतालबो कयो आहे त अघ वधाए गैर क़ानूनी कटौती बंदि कई वञे। मोहम्मद कासिम रंगरेज़, इब्राज़ न्यूज़, मीरपुर बठोरो।